आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। केॾो तुंहिंजो नाम आज जो वीडियो मंगा सभिनी ॾिसंदड़नि किनी प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों हमेशह जीअं कंहिं न कंहिं सुठी फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहिनि। हींअर असीं सखर शहर में तमामु सिंध जे सुहिणी फ़नकार प्यारी आवाज़ जे मालिक मोहतरम जिन साहब जी समूह साहब सां गॾु मौजूदु आहिनि ऐं साईं सां इंशाअल्लाह चरी कंदासीं, सुवाल जवाब कंदासीं ऐं सुठा सुठा इंशाअल्लाह गीत तव्हांखे ॿुधाईंदासीं। उन खां अॻु में जिन बि दोस्तनि असांजो चैनल हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ते पहुचे। अचो तव्हांजो टाइम बचाईंदे पंहिंजे महिमान फ़नकार मोहतरम जिन साहब जी समूह साहब सां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। ठीकु आहे, शायदि मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो कीअं आहियो, ख़ुशि आहियो? ऐं पहिरीं त मां तव्हांखां मादरत वठंदुसि त मुंहिंजे ख़्याल में 4-5 मरतबा कॉल ते असांजी ॻाल्हि थी चुकी आहे, पर मगरूरी न पर मजबूरी सम्झिजो, जंहिंजे करे मां तव्हांखे टाइम न ॾेई सघियुसि। पर उनजे बावजूदि तव्हांजा वॾा वड़ तव्हां पंहिंजे कुर्ब जा क़दम ॾेई असां वटि आया, तव्हांजा लख थोरा ऐं मां तव्हांजो घुराईंदो आहियां। वॾी महिरबानी तव्हांजी महिरबानी। सर असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा त तव्हां पंहिंजी मौसीक़ी जी शुरूआति कॾहिं खां कहिड़े साल खां कई आहे ऐं तव्हांजो मौसीक़ी जो उस्ताद केरु आहे? जी सर, बिल्कुलु मूंखे एतिरो ई यादि आहे त जीअं होश आयो आहे ऐं जीअं अखि खुली आहे त न म्यूज़िक ई अपनायो आहे। ऐं स्टार्ट मुंहिंजो पंहिंजे घर खां थियो, जेको मुंहिंजे बाबा साईं जन हुआ उन्हनि खां स्टार्ट थियो। उन खां पोइ मुंहिंजे बाबा साईं जन जा चाचा हुआ उस्ताद धनीबख्श, उन्हनि खां पोइ उस्ताद मोहम्मद नवाज़, हींअर उस्ताद अब्दुल गफ़ूर सुमरो साहब। सॼी ज़िंदगी सिखण जी आहे, अञा तीअं असांजो मरल जारी सारी आहे। असांजे रिश्तेदारनि खे हींअर तव्हां कंहिंजो कलाम पिया ॿुधायो ऐं कहिड़ो? बिल्कुलु सचिन साईं जन जो कलाम आहे, मुंहिंजो तमामु इलाही मशहूरु कलाम आहे, उहो पेशी ख़िदमत करियां पियो मां जेके असांजा ॾिसण वारा आहिनि।
सच्चल साई दरसाया दे बोली वानी थी सा बोली वानी थी सा यार मिले तमें सा दोस्त मिले तमें जी आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल